ख़बर अव्हांखे ॾींदासीं घोटकी मां, जिते मीरपुर माथेलो वासी नौजवान इम्तियाज़ अली अगवा थी वियो आहे। वारसनि खां भुंग तलब कई वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, धाड़ेलनि मुखवी नौजवान जे वारसनि खां 7 लख रुपया भुंग तलब करे वरितो। नौजवान खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे, वारसनि मुतालबो कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। घोटकी मां नौजवान अगवा थी वियो आहे। वारसनि खां भुंग तलब कयो वियो आहे। धाड़ेलनि मुखवी नौजवान जे वारसनि खां 7 लख रुपया भुंग तलब करे वरितो आहे। नौजवान खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे, वारसनि मुतालबो कयो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया घोटकी मां, जिते नौजवान जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे मुश्ताक। जी मुश्ताक, अपडेट कजो। जी बिल्कुल ही मीरपुर माथेलो जो रहवासी नौजवान इम्तियाज़ अली भारो मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। संदसि बाज़ियाबी लाइ वारसनि खां 7 लख भुंग तलब कयो पियो वञे। उनदस में मुबैना तौर अगवा थियल नौजवान इम्तियाज़ भारो जे भाउ साजिद भारो जो चवणु आहे त संदसि भाउ गुज़रियल राति खां लापता हो ऐं संदसि मोबाइल नंबर बि मुसलसल बंदि हो। अॼु संदसि भाउ फोन ते ॿुधायो आहे त खेसि अगवा कयो वियो आहे ऐं ॾोहारी बाज़ियाबी लाइ 7 लख रुपया भुंग जी घुर करे रहिया आहिनि। ऐं मुबैना तौर ते अगवा थियल नौजवान जे वारसनि अहिड़ो इतला मीरपुर माथेलो थाणे ते बि ॾिनो आहे ऐं नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कंदे मुतालबो कयो आहे त हू मिसकीन माण्हू आहिनि, उन्हनि वटि खाइण लाइ बि कुझु न आहे, त हू एतिरो भुंग किथां अदा करे सघंदा। तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।